जय श्री झूलेलाल। सिंधु संगम माचिस मीडिया में तव्हांजो स्वागत आहे। भारतीय सिंधु सभा हिकु अखिल स्तरीय संस्था आहे जेका पंहिंजी भाषा ऐं संस्कृतीअ खे वधाइण लाइ कमु करे रही आहे। भारतीय सिंधु सभा महिला विंग जी नई कार्यकारिणी जो गठन कयो वियो, जंहिंमें नगर अध्यक्ष कंचन वलगानी, उपाध्यक्ष नीलम ऐं भारती पमनानी, राजकुमारी मेघानी, सचिव सोनी बहरानी, कीर्ति सिरवानी, कोषाध्यक्ष रेखा आहूजा, सह कोषाध्यक्ष कविता मंगवानी, मीडिया प्रभारी नीतू खुशलानी ऐं चंदा ठाकुर, सांस्कृतिक प्रभारी कंचन टेकचंदानी ऐं रेशमा मोटवानीअ खे ठाहियो वियो। बैठक में कार्यकारिणी जे गठन सां गॾोगॾु ॿियनि विषयनि ते बि चर्चा थी ऐं प्रतिभा सम्मान समारोह 13 ऐं 14 सितंबर ते सिंधु भवन सिंधी कॉलोनी में करण जो निर्णय वरितो वियो। इन्हीअ में कई तरह जी प्रतियोगिताउनि जो आयोजन कयो वेंदो ऐं पुरस्कार वितरण समारोह 15 सितंबर जो झूलेलाल मंगलम तिफरा में कयो वेंदो। भारतीय सिंधु सभा प्रांतीय अध्यक्ष श्रीमती विनीता भावनानी जे मार्गदर्शन में बैठक संपन्न थी। भोपाल में थियल राष्ट्रीय चिंतन सम्मेलन में थियल निर्णय ऐं संदेश पिण ॿुधाया विया। इन मौके ते शशि भारती, ज्योति पंजाबी, गरिमा शाहानी, अनीता नागदेव, पूनम बजाज, नीलू गिडवानी, भारती जेठमलानी, सुमन, आशा कुकरेजा ऐं ट्विंकल आडवानी सां गॾु ॿिए बि कई सम्मानित सदस्य उपस्थित हुयूं। सिंधु संगम माचिस मीडिया खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो इन चैनल खे। अगरि तव्हांखे असांजी हीअ न्यूज़ पसंदि आई आहे, इन ते पंहिंजी प्रतिक्रिया ॾियो। धन्यवाद।